गंबट तालके जे समूरन वाहन ऐं शाखनि में वारी उॾामण लॻी, फसल सुकण लॻा। आबादगार सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गंबट मां CN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम असगर मेमण। जी गुलाम असगर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु दारा, जीअं त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां गंबट तालके जे समूरनि वाहन ऐं शाखनि में वारी उॾामण लॻी आहे। फसल सुकण लॻा। आबादगार सख़्तु परेशान आहिनि, जिन में अबुल वाक, फेज़ नहर वाह, राधीद्रो ओल्ड माइनर, खोड़ा माइनर, हमीर जी शाख, घेड़ू शाख, दराजा शाख ऐं ॿियूं शाखूं केतिरनि ॾींहंनि खां सुकल आहिनि। पुछड़ीअ में पाणी खोट ऐं खाटी न थियण करे पाणी जो बहिरान आहे। गंबट तालके जे समूरनि ॾींहंनि में सवें जरे बि ज़रई ज़मीन बंजर थी रहियूं आहिनि। आबादगार आपाशहरी कमरनि अॻियां केतिरियूं ई दाऊं कयूं आहिनि, पर उहे ॿुधण लाइ तयारु न आहिनि। कणिक जे फसल लहण बैदि जीअं ई वण जी नई फसल जी पोखई जी शुरूआति थियण सां आपाशी अमलदार पाणी जा बाज़ तर मथे पासे जे दमदार खे पाणीअ जो विकिरो करे रहिया आहिनि। आबादगारनि वज़ीर आला सिंध DC खैरपुर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पाणी जी फराहमी बहितर करे पुछड़ीअ में पाणीअ जी खोट खे ख़तमु करे आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, त जीअं फसल जे वक़्त सिर पोखाई करे बचनि जो पेट गुज़र करे सघूं। जी